1.3 complete the sentences. जुमला पूरा कयो. Number 1, Steve is ill. Steve बीमार आहे. He is in bed. हू बिस्तरे ते दाखिल आहे. हू बिस्तरे ते सुतो पियो आहे. Number 2, I am not hungry. मूंखे बुख न लगी आहे. मां बुखायल न आहियां. But I am thirsty. पर मूंखे उञ लगी आहे, यानी मां उञायल. Number 3, Mr. Thomas is a very old man. Mr. Thomas तमाम पोड़ो माण्हू आहे, माना वॾी उमिरि जो माण्हू आहे, तमाम पोड़ो आहे. ठीकु आहे. He is 98. हाणे हिते he is जी कंट्रेक्शन इस्तेमाल कंदासीं, थींदो he's. ठीकु आहे. He is 98 माना he is 98 years old. माना हिन जी उमिरि 98 साल आहे. हू 98 सालनि जो आहे, इन करे तमाम पोड़ो आहे, तमाम वॾी उमिरि वारो माण्हू आहे. Number 4, these chairs aren't beautiful. ही कुर्सियूं सुहिणियूं न आहिनि, but पर they're comfortable. Comfortable. हिते असां comfortable पढ़ाईंदा आहिनि, इहो इन करे ग़लति उचार कढी छॾियो. इन जो उचार थींदो comfortable. अचो त इन जो उचार ॿुधो ऑक्सफोर्ड डिक्शनरी में. Comfortable. 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 Number 5, the weather is nice today. अॼु मौसम सुठी आहे. It is warm and sunny. माना उन में तपश भी आहे ऐं उस भी निकिती पई आहे. ही किताब जेको आहे एसेंशियल इंग्लिश ग्रामर न्यूज़, इहो इंग्लैंड में जेको आहे सो लिखियल आहे, अंग्रेज़नि जो आहे ऐं उन्हनि वटि सॼो साल तक़रीबन थधी हूंदी. द वेदर इज नाइस टुडे. अॼु मौसम भली आहे. इट इज वॉर्म माना मौसम तपश वारी भी आहे, एंड सनी ऐं उन में वरी उस भी निकिती पई आहे, माना सिज भी आहे. सिज निकिरण जे करे माना उहा जेका आहे तपश महसूस थिए, जिस्म खे मज़ो थो. नंबर 6, यू आर लेट. माना हे ॿ ॼणा था ॻाल्हाइनि. ठीकु आहे. हाणे हिकिड़ो थो चएसि यू आर लेट या योर लेट, माना तूं देरि करे आयो आहे. हुन वरी जेको आहे सो छा चएसि, नो आई एम नॉट, आई एम अर्ली. हुन चएसि न मां देरि न आहियां करे आयो, मां त सवेर आयो आहियां. ठीकु आहे. आई एम नॉट जी माना आई एम नॉट लेट. इन में मुख़्तसिर करे आई एम नॉट में. ठीकु आहे. आई एम अर्ली वरी सॼो लफ़्ज़ ॻाल्हाई, माना मां आहियां सवेर आयल. सवेर हाणे लफ़्ज़ी माना इहा थी, पर माना असां हुते जेको आहे सो सिंधी में माना कढंदासीं. हुन चएसि त तूं देरि सां आयो आहीं, तो देरि कई आहे, तोखे देरि थी वई आहे. हुन चएसि न मूंखे देरि छाजी थी वई आहे, मां त सवेर आयो आहियां. नंबर 7, कैथरीन isn't at home. कैथरीन घर में न आहे. she's at work. हूअ कम ते आहे. she's या she is. इहे इन जी सूरतूं आहिनि. ठीकु आहे. हाणे कैथरीन छोकिरी जो नालो आहे, इन करे असां she इस्तेमाल कईसीं सब्जेक्ट तौरु हेॾां. she is at work. ठीकु आहे. नंबर 8, 8 नंबर जुमिलो कंदासीं. here is your coat. माना कोट ॾिनईसि हुनखे, चए वठि पंहिंजो कोट. ठीकु आहे. ॾियण जे दौरान असां here इस्तेमाल कंदा आहियूं. ठीकु आहे. हुन वठी चएसि ओ थैंक यू वेरी मच. ओ वॾी महिरबानी अव्हां जी.